मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं नंढे ॿार ते या अहिड़ी तरह वॾे मर्द या औरत ते जिन्नात खां बचण जे लाइ साईं नंढे ॿार ते या वॾे मर्द या औरत ते जिन्नात जे ख़ौफ़ खां क़ुरान जी कहिड़ी आयत पढ़णु खपे। अच्छा, हर हिकु बंदे खे औरत हुजे या मर्द हुजे, अहिड़ी तरह नंढो ॿार हुजे, उनखे जेकॾहिं को जिन्नात जो शिरक थिए या अहिड़ी तरह जिन्नात खां ख़ौफ़ थिए त तमामु जेके बि उनजे घर जे अंदरि को क़ुरान जो पढ़ियल आहे त कुल अऊज़ु बिरब्बिल फलक 3 मरतबा, कुल अऊज़ु बिरब्बिन नास 3 मरतबा, सुबुह शाम 3 मरतबा दम कयो। इंशाअल्लाह तमामु शयातीन जिन्नात खां, इहो औरत हुजे या मर्द हुजे या नंढो ॿार हुजे, उहो महफ़ूज़ रहंदो।